भाई एतिरी लाचार असांजे सूबाई वज़ीर के भी हुई, मोहतरमा नूरदा शाह साहिबा के भी हुई त ठा थिए ऐं अॼु ॿुधायूं त अहमद अली शाह जेको माण्हू चवंदुसि भई हुनजो मौक़ुफ़ त अचे, छो नथो अचे, त हुनखे बि नूरदा शाह साहिबा झलियो हो त तव्हां मौक़ुफ़ न ॾियो, ठाहे था वठूं। बराबरि मूं बि ॾिठो फुटेज त पोती त जेका ॻाल्हि हुई त अहमद अली शाह पोती पाराईंदो त हुन पोती कोन पाराई, लेकिन बहरहाल ठा जा नुक़्ता छा ख़बर उन्हनि बि अहिड़ो बयानु मूं त अॼु कंहिंखे चयो, मूं चयो त अगरि मूंखे ठा जो मसइदो मिली वञे पाण जेको आहे हू अगरि ट्रम्प खे ज़ेलेंस्की खे बि मोकिले ॾियो त ॾिसो कि हिन लाइन्स ते अगरि ठा थी सघे को पोती वोती पाराइजे ज़ेलेंस्की खे या कंहिंखे, ॻाल्हि इहा आहे त ॾिसो मतिलबु मूंखे सभिनी लाइ एतिराम आहे, लेकिन ही वेन वी से कंहिंखे एकेडमिक रखिजो प्लीज़, हिन खे उन ख़बर आहे कुझु माण्हुनि जी ॻाल्हि न वणंदी, पर न वणे। दिस इज़ वॉट सोशल मीडिया इज़। मूं अॼु पंहिंजे कुलीग सां जेको असां उन दौर जा जॾहिं टी वी में अख़बार में हूंदासीं, जॾहिं सोशल मीडिया न, मुंहिंजो इहा थोरो तसवर कर ही इशू हुन महिल हुजे हा, ही अख़बार ऐं टी वी में हिन जी हयाती केतिरो हुजे हा हिन इशू जी, छाकाणि त ख़ुदा न ख़ास्ता को हद खां ॻाल्हि ॿाहिरि कोन वियल हुई, हुननि खे ॻाइण न ॾिनो, हुननि खे रिमार्क्स ॾिना, रिमार्क्स तासुबाणा हुआ अहमद अली शाह जा, पर हुनजो अञा मौक़ुफ़ न आयो आहे त अगरि मिसाल हू मौक़ुफ़ ॾिए चई आहे असां अख़बार जे ज़माने में हुजूं हा, टी वी सिर्फ़ु टी वी वारे दौर में हुजो, वो चए जी मैंने नहीं कहा, ठीक है मैंने नहीं कहा, चले उसे कहा, त ही अख़बार ऐं टी वी में हिन इशू जी हयाती लाइफ केतिरी हुजे हा, 2 ॾींहं 2 ॾींहं, बट दिस इज़ वॉट सोशल मीडिया तनक़ीद न पियो कराए, न ई हिन इशू जी सेंसिटिविटी खे आउं को हू कयां पियो त अंडरमाइन कयां पियो, पर आउं सिर्फ़ु चवणु चाहियां थो त अगरि जेके माण्हू हिन खे एज़ अ सब्जेक्ट ॾिसनि था, छाकाणि मीडिया मुंहिंजो सब्जेक्ट आहे, त अहिड़ा खोड़ इशूज़ थियनि था जेके तव्हां चवंदा दिस इज़ सोशल मीडिया, के माण्हुनि खे हिकिड़ी शइ अचे थी हथ में ऐं पोइ हुन सां पीपल जेको जंहिंजो आहे मामिलो, बट ही जेको सो अगरि मूंखे ख़बर न आहे त कहिड़े TORs कहिड़ा तय थिया, टर्म्स ऑफ रेफरेंस छा थिया, आईंदा सनम साहिबा वेंदी न वेंदी आर्ट काउंसिल, पोइ हिन सां छा थी वेंदो, पोइ अहमद अली शाह अगरि कंहिं ज़माने में ज़िया जी तस्वीर ज़ियाउलक जी तस्वीरनि जी नुमाइश कराई, हिकिड़ो नओं किसो निकिरी आयो आहे, उहो बि शायदि शेख अयाज़ जे हुन पुटु कयो आहे त भई हू शेख अहमद अली शाह ते ज़ियाउलक जे तस्वीरनि जी बि नुमाइश कराई।